शहर में पढ़े जा विलायत वने केड़ा तू हिन घर में तस ना तव्हां बि शहर हलो छॾी वञ ॻोठ खे हिते टके टके जा माण्हू तव्हांखे थाणे ते वठी था वञनि इल्म जो दियो बारियो न उछामी वने जेको मां तोखे चवां थो उहो पंहिंजे पीउ खे अकेलो पुटाए। अस्सलाम वालेकुम। जागीर ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट ॾींदासीं दोस्तों। जागीर ड्रामो दिलचस्प ऐं बहितरीन ऐं ज़बरदस्त बणिजी चुको आहे। अचण वारी एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में हाणे तव्हां ॾिसंदो त मलूक ऐं दिलबर जी जेका कहाणी आहे इहा हली रही आहे। इहा हिननि जी वेड़ हलंदी रहंदी ऐं कमदार खे यानी दिलबर वारे पीउ खे त कमदार यानी हशमत खान जो आसरो आहे, लेकिन मलूक वीचारो वेल में पइजी वेंदो हिकिड़ी छोकिरी जे चकर में टे माण्हू। ऐं तव्हांखे ॿुधायां अचण वारी किस्त में तव्हां इहो ॾिसंदो दोस्तों त हशमत खान घुराए करे दिनू खे इल्म जी रोशनी में चवंदो इल्म जो ॾीओ ॿारींदे ईअं करे तुंहिंजो इल्मु पंहिंजो यानी ॾीओ बुझी वञे। अहिड़े हिसाब सां जेको आहे घणो कुझु हुनखे चवंदो ऐं दिनू वरी बि कोन मुड़ंदो पंहिंजी ॻाल्हि खां। ऐं दिनू इहा ॻाल्हि कंदो त मां इहो स्कूल खुलाए रहंदुसि। ऐं ॿी तरफ़ दोस्तों जेको आहे छोकिरी पंहिंजी धीउ दिनू खे चवंदी छॾ नी ॻोठ खे टके टके जा माण्हू तव्हांखे तंग था करनि था हलूं शहर ॾांहुं ओॾे था हलूं रहूं, लेकिन दिनू मना करे छॾींदो पंहिंजी धीउ खे चवंदो मां ओॾे कोन हलंदुसि, इन ॻोठ में पैदा थियो आहियां, इन ॻोठ में रहंदुसि। ऐं पंहिंजी धीउ खे सुराण खे मना करे छॾींदो आहे। सुराण जो जेको महबूब आहे आशिक़ आहे जेको कॉलेज में गॾु पढ़ंदो आहे उन खे मलूक फ़ोन कंदो ऐं मलूक उन खे इहा ॻाल्हि कंदो त पंहिंजे रोके छॾ पंहिंजे जेको आहे न इन चकर खे टंगियुनि खे रोक त हेॾे न वधनि न धुआं तुंहिंजा निकिरी वेंदा। ॿी तरफ़ हाणे नूरल वारा जेको हशमत खान जी धीउ जो जेको गॾु छोकिरो ईंदो आहे शहर खां उन खे कुटको ॾेई धूड़ मिटी में विझंदा, उन खे गेलींदा सड़क ते, उन खे अहिड़ो पाद हणंदा छाजे करे उहो नूरल वारनि खे रोकींदो आहे मक्खी मारण खां हेॾे होॾे करण खां नुक़सानु करण खां। ऐं ॻाल्हाईंदो आहे त नूरल वारा अची पादरनि सां पूरो करे छॾींदा अथसि। मलूक जेका धमकी ॾेई रहियो आहे यानी सुराण जेको आहे क्लास फेलियो खे ऐं उहो सीरियस वठी वेंदो ऐं उन खे चवंदो मलूक खे तोखे ताक़त आहे, मां भली पीउ मां जो हिकिड़ो पुटु आहियां लेकिन मां सुराण खे कोन छॾींदुसि, उन सां ई शादी कंदुसि। मलूक खे हू बि वार्निंग ॾींदो आहे, मलूक बि हुनखे वार्निंग ॾेई छॾींदो आहे। ड्रामो ज़बरदस्त आहे दोस्तों, VIP थी चुको आहे। ऐं जागीर ड्रामो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं वीडियो में, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।